खैरपुर तालीम ऐं वुमेन डेवलपमेंट सिंध जे निगरान सूबाई वज़ीर राना हुसैन सखर जे मुख़्तलिफ़ सरकारी स्कूलनि जो दौरो कयो ऐं हलंदड़ तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते चीफ इंजीनियर ख़लील अहमद शेख, डायरेक्टर एलिमेंट्री शहाबुद्दीन इंदर, डायरेक्टर प्राइमरी सखर रीजन ऐं ॿिया ऑफिसर पिणु मौजूदु हुआ। दौरे दौरान चीफ इंजीनियर एजुकेशन वर्क सूबाई वज़ीर तालीम खे तालीम जे कमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। सूबाई वज़ीर इलेक्शन लाइ पोलिंग स्टेशन जी तयारी बाबति पिणु ब्रीफिंग वरिती, जंहिंमें पोलिंग अमले खां घुर्बल बुनियादी सहूलियतुनि जी फ़राहमी जे हवाले सां अमल दरामद खे यक़ीनी बनाइण बाबति पिणु आगाही ॾिनी वई। सखर जे पोलिंग स्टेशन लाइ बाउंड्री वॉल, वॉशरूम्स जी सफ़ाई ऐं ॿिया ज़रूरी क़दम खंया विया आहिनि। ब्रीफिंग दौरान सिंध जे तालीम वारे वज़ीर स्कूलनि जी बुनियादी ढांचे खे बहितर बणाइण जी बि हिदायत कई। बाद में हुन सखर जे दारुल अमान ऐं सेफ हाउस जो दौरो कयो। सूबाई वज़ीर राना हुसैन खे ब्रीफिंग दौरान दारुल अमान जे इंचार्ज मुदस्सिर अलवी ॿुधायो त इंचार्ज दारुल अमान तालीम वारे वज़ीर खे ॿुधायो त 14 औरतूं ऐं 8 ॿार पनाह लाइ आहिनि। अदालत जे हुकुम ते समूरनि औरतुनि खे रखियो वियो आहे। सूबाई वज़ीर दारुल अमान जा मुख़्तलिफ़ हिसा ॾिठा। राना हुसैन औरतुनि सां मुलाक़ात करे मसइलनि जो नोटिस वरितो। इन ते अदम इत्मिनान जो इज़हार कंदे सखर में औरतुनि जी बहितरी लाइ कारकर्दगी बहितर करण जी हिदायत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।